दोस्तों तव्हांखे ABCD त ईंदी हूंदी, ईंदी छा हूंदी, सुठे नमूने ईंदी हूंदी, तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि सेखारी हूंदी। पर दोस्तों अॼु हिकिड़ी ख़ासि नमूने जी अलहदा नमूने जी ABCD मां तव्हांजे लाइ वठी थो अचां, जंहिंमें तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु फ़ाइदो थींदो। फ़ाइदो थिए त पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हि कजो ऐं इन ज्ञान खे साझा बि कजो। दोस्तों ए मतलब आदर कयो पंहिंजे वॾनि जो। बी मतलब बुरो न मञो कंहिंजो। सी सां चोरी न कयो, कॾहिं न कयो चोरी। ऐं डी मतलब ॾियणु सिखो, कंहिं बि ज़रूरतमंद खे तव्हां ॾियणु सिखो। ई मतलब सभिनी ते एहसान कयो। एफ मतलब पंहिंजो फर्ज़ सदाई अदा कयो, शिद्दत सां पंहिंजो फर्ज़ अदा कयो। जी मतलब कॾहिं गुस्सो न कयो, गुस्सो कॾहिं न कयो। एच मतलब हज़ारनि जे लाइ हज़ारों दुआ कयो। दोस्तों आई मतलब ईमानदार ठही वञो, बिना वक्त विञाए ईमानदार ठही वञो, छोकि ईमानदारी जो को बि विकल्प कान्हे। जंहिं वटि आहे न ईमानदारी उन वटि कुछ भी कान्हे। दोस्तों कुछ भी कान्हे। जे मतलब जन्नत साईं झूलण सां तव्हां घुरियो। के मतलब क़िस्मत तव्हांजी हमेशा सुठी थींदी, जो हमेशा साईं जी महर, साईं जो शुक्राना पंहिंजी ज़ुबान ते रखंदा। एल मतलब लालच त कॾहिं न कयो। एम मतलब मेहनत सदाई कयो। एन मतलब नहीं मतलब ना। एन मतलब ना किसी सां कैसा ना, कैसा भी ना चओ। ओ मतलब आहे औरत जो सदाई सम्मान कयो। पी मतलब प्रणाम सदाई वडन के कयो, साईं झूलण के कयो। क्यों मतलब क्यों छाजे लाए था कयो था चिंता, सदाई मस्त रहो। आर मतलब रोज सुबह जो सिज जे अचण खां, सिज जे उथण खां, सिज जे निकरण खां पहिरीं तव्हां उथी वञो। एस मतलब शुक्रिया, शुक्राना हमेशा साईं जो अदा कयो। टी मतलब टहलो, हिते हुते हर किते टहलो, यानी कि मॉर्निंग वॉक हमेशा कयो। यू मतलब उम्मीद जो ॾियो हमेशा बारे करे रखियो। दोस्तों छोकि जंहिं वटि आहे उम्मीद उन वटि सभु कुछ आहे। डब्लू मतलब वक्त जी सदाई कदर कयो। एक्स मतलब थींदो आहे क्षमा। एक्स मतलब आहे क्षमा, सभिनी खे क्षमा कयो, माफ़ कयो। वाई मतलब यकीन सदाई साईं झूलण ते ऐं पाण ते कयो। साईं झूलण ते वधीक कयो, सभिनी खां पहिरीं साईं झूलण ते कयो, पोइ पाण ते कयो, कि पाण खे यकीन आहे, कि पाण खे साईं झूलण ते यकीन आहे। ज़ेड मतलब ज़रा, थोड़ो सो इन ज्ञानवर्धक ॻाल्हि खे, कुछ सम्झाईंदड़, तव्हांजो ज्ञान वधाईंदड़ ॻाल्हि खे ज़रा हिते हुते हर किते दोस्त वटि, यार वटि साझा कयो, शेयर कयो, ताकि उनखे बि त ख़बर पए अहिड़े नए नमूने जी ABCD। त दोस्तों अगरि पसंदि आई हुजे असांजी कोशिशि त लाइक कयो, वधीक पसंदि आई हुजे त कंहिं पंहिंजे दोस्त यार रिश्तेदार सां गॾु शेयर कयो। ऐं अगरि तव्हां चाहियो था कि तव्हां ॿी अहिड़ी बि असांजी सिंधियत वारी ॻाल्हियुनि खे ॿुधण था चाहियो त इन चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं उन खां पोइ अगरि को ग़लती नज़र आए, तव्हांखे कुझु ॿियो, कुझु नयो, कुझु ख़ासि ॾिसणो आहे त कमेंट बॉक्स में लिखी करे रखो। असां तव्हांजी हर कंहिं कमेंट जो रिप्लाई ॾींदासीं ऐं कोशिशि कंदासीं जेकी बि तव्हांजी इच्छा आहे, उम्मीद आहे, उन उम्मीद ते, उन इच्छा ते असां खरो उतरूं, उन उम्मीद खे असां पूरो कयूं। ओके दोस्तों, हरिओम।